गर्मियुनि जी मौसम में भिंडी जी भाॼी जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि, जॾहिं त इन जो पाणी बि मुख़्तलिफ़ मसइलनि खां छुटकारो ॾियारे थो। माहिरनि जो चवणु आहे त भिंडी जो पाणी ब्लड शुगर खे कंट्रोल में रखण लाइ बि फ़ाइदेमंद आहे। भिंडी फाइबर, विटामिन B6 ऐं फोलेट समेत केतिरियुनि ई ग़िज़ाई शयुनि सां भरपूर आहे। तिबी माहिरनि जो चवणु आहे त विटामिन B शुगर जी न्यूरोपैथी में वाध खे घटि करे थो ऐं होमोसिस्टेन जी सतह घटाए थो। इन जो मतिलबु इहो थियो त भिंडी जो पाणी शुगर जे मरीज़नि लाइ फ़ाइदेमंद आहे, छो त न्यूरोपैथी ऐं होमोसिस्टेन ई शुगर जो कारण हूंदा आहिनि। औरतूं उमिरि जे कहिड़े बि हिसे में हुजनि, उन्हनि खे गोॾनि में सूरु ज़रूरु थींदो आहे, जंहिंजो सबबु छा बि हुजे, पर रोज़ भिंडीअ जो पाणी पीअण सां तव्हांजी तकलीफ़ घटि थी वेंदी। ॻोरारियुनि औरतुनि लाइ इहो पाणी सभ खां वधीक फ़ाइदेमंद आहे, छो त ॿार जी वाध वेझ लाइ जेके उनसर ॻोरारियुनि औरतुनि लाइ ज़रूरी आहिनि, उहे सभु भिंडीअ में शामिल आहिनि। वज़न घटि करणो हुजे या शुगर कोलेस्ट्रोल वधण जी ॻणती हुजे, तॾहिं बि इहो पाणी तव्हां लाइ दवा तौरु कमु कंदो आहे। भिंडीअ जो पाणी तयारु करण लाइ रुॻो 4 भिंडियूं सुठे नमूने साफ़ करियो। उन खां पोइ भिंडियुनि खे छुरीअ जी मदद सां 2 हिसनि में विरहायो ऐं हिक पाणीअ सां भरियल थांव में विझी छॾियो। भिंडियुनि खे सॼी राति भिॼाए रखण खां पोइ सुबुह सां उन्हनि खे निपूड़े ॿाहिरि कढो ऐं पाणी पी छॾियो। ख़्यालु रहे त हर माण्हूअ जी तिबी कैफ़ियत मुख़्तलिफ़ थी सघे थी, इन लाइ डॉक्टरनि सां मशवरो करण बि सुठो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk